नाज़रीन, ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदी शादातपुर माइरफान अली बागरानी जी रिपोर्ट मूजिब त शादातपुर अॻु बागरानी ऐं रिंद बिरादरी जे विच में पुराणो तकरार हिकु तो ॿीहर खूनी रुख़्तार करे वियो आहे, जिते ॿिन्ही धुरनि विच में अंदरूनी फायरिंग जे वाक़ियो पेश आयो आहे। तकरार दौरान ओचितो फायरिंग शुरू थी वई, जंहिं जे नतीजे में ज़फर वलद मोहम्मद मलूक ख़ासकेली गोली लॻण सबबि सख़्त ज़ख़्मी थी पियो आहे। ज़ख़्मी खे फौरी तौर इलाइक़े जे माण्हुनि तरफ़ां सम्स हॉस्पिटल शादातपुर मुंतक़िल कयो आहे, जिते डॉक्टरनि खेसि फौरी तिबी इमदाद फराहम करे इलाज शुरू कयो आहे। ज़ख़्मी जे वालिद मोहम्मद मलूक ख़ासकेली मीडिया सां ॻाल्हाईंदे इल्ज़ाम हणंदे चयो त फायरिंग रिंद बिरादरी जे माण्हुनि कई, जंहिं दौरान संदसि पुटु ज़फर गोली लॻण सबबि ज़ख़्मी थी पियो आहे। हिननि मुतालबो कयो त वाक़े में मुलज़िम जवाबदारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। ॿिए तरफ़ वाक़े वारी इतला मिलण बैदि पुलिस मौक़े वारनि हंधि पहुची वई, इलाइक़े घेरे में आणे छॾियो, जॾहिं त वाक़े बाबति कुझु जांच शुरू करे छॾी आहे। पुलिस मूजिबि इब्तिदाई जांच बैदि फायरिंग जे असुली सबबनि ऐं मुलविस माण्हुनि जी सुञाणप कई वेंदी।